मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब 12 सबक 5 बर्क़ मक़नातीसी लहरुनि जूं ख़ासियतूं कैरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनौला महर। हिन लेक्चर में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे बर्क़ मक़नातीसी लहरुनि जूं ख़ासियतूं यानी कैरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स। तो प्यारा ॿारो, हिन लेक्चर खां पहिरीं असीं इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जी स्पीड जे बारे में डिस्कस कईसीं त इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जी जेका स्पीड आहे उहा केतिरी थींदी आहे। ठीकु आहे, हींअर असीं उन जे जेको आहे त ख़ासियतुनि जे बारे में पढ़ंदासीं त उन जूं कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि ऐं उन जा कहिड़ा कहिड़ा कैरेक्टरिस्टिक्स आहिनि। ठीकु आहे, तो प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं असां इन जे कैरेक्टरिस्टिक्स जे तरफ़ हलूं त हिते जेको असां वटि पहिरीं पॉइंट आहे उहा आहे, उन में चए थो इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स आर ट्रांसवर्स वेव इन नेचर। चए थो इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स जेके आहिनि उहे नेचर में उहे जेको आहे त ख़ासियत में वेकिराई लहरूं थींदियूं आहिनि। ठीकु आहे, तो प्यारा ॿारो, असां ऑलरेडी प्रीवियस चैप्टर में डिस्कस करे आया आहियूं त उन में ख़ासि करे असां मैकेनिकल वेव्स में डिस्कस कयो होसीं त उन में असां ॿ उन जूं वरी जेको आहे टाइप्स पढ़ियूं हुसीं, माना उन जे बिहेवियर जे बेसिस ते, उन जे प्रोपगेशन जे बेसिस ते। ठीकु आहे, त हिकिड़ियूं हुयूं असांजूं जेको आहे त लॉन्गिट्यूडनल वेव्स ऐं ॿियूं हुयूं असांजूं वरी ट्रांसवर्स वेव्स। ठीकु आहे, इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जेका आहे उहा ट्रांसवर्स नेचर रखे थी ऐं इन जो मतिलबु इहो न आहे त इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जेका आहे उहा मैकेनिकल वेव जी जेको आहे त टाइप आहे, ईअं बिल्कुलु बि न आहे। ही जेको आहे त सिर्फ़ु नेचर में ट्रांसफर वेव आहे, बाक़ी ही जेका आहे त उहा इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव आहे। हिन जूं प्रॉपर्टीज़, हिन जूं जेके बि कैरेक्टरिस्टिक्स आहिनि उहे उन खां बिल्कुलु बि मुख़्तलिफ़ आहिनि। तो प्यारा ॿारो, उन खां बाद में अॻिते चवे थो त दे आर composed of varying electric and magnetic fields that oscillate perpendicularly। चवे थो त इहे जेके वेव्स आहिनि इहे ठहंदियूं छाजे करे आहिनि, जॾहिं मुख़्तलिफ़ इलेक्ट्रिक ऐं मैग्नेटिक जेके फील्ड्स आहिनि उहे ऑसिलेट करनि पाण में जेको आहे त परपेंडिकुलरली। जॾहिं इलेक्ट्रिक फील्ड ऐं मैग्नेटिक फील्ड पाण में परपेंडिकुलरली जेको आहे ऑसिलेट कंदियूं, तॾहिं जेको आहे त उहा इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जेको आहे त कंपोज थींदी, तॾहिं जेको आहे त उहा ठहंदी। उन खां बाद में चयो वञे थो the direction of wave motion is perpendicular to both electric and magnetic fields। चवे थो त जेका डायरेक्शन आहे, जेका जेको आहे त डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन आहे इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जी, उहा वरी हिन ॿिन्ही जेको आहे फील्ड्स खां परपेंडिकुलर आहे। यानी जेकॾहिं असां इलेक्ट्रिक फील्ड ऐं मैग्नेटिक फील्ड खे ॾिसूं त इन ॿिन्ही जे विच में जेको आहे त 90 डिग्री ठहे थी, जेको आहे त इहे ॿई पाण में परपेंडिकुलर आहिनि ऐं उन खां पोइ जंहिं तरफ़ ही वेव वञे थी, मूव करे थी, उन जी जेका डायरेक्शन आहे उन जे विच में ऐं इलेक्ट्रिक ऐं मैग्नेटिक फील्ड जे विच में जेका एंगल ठहंदी उहा बि 90 डिग्री ठहंदी। यानी ही टई पाण में म्यूचुअली परपेंडिकुलर आहिनि। ठीकु आहे प्यारा ॿारो, हाणे हिकु त असां इहा ॻाल्हि सम्झीसीं त जॾहिं इलेक्ट्रिक ऐं मैग्नेटिक फील्ड जेको आहे पाण में कंबाइन थियनि थियूं, तॾहिं जेको आहे त असां वटि मैग्नेटिक फील्ड जेको आहे इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव ठहे थी। उन खां बाद में प्यारा ॿारो, असांखे इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जेका आहे उहा जेको आहे त ॿिए हिकिड़े तरीक़े सां बि मिली सघे थी। उहा हिन तरीक़े सां त जॾहिं उहा चार्ज रेस्ट में आहे त उन जी चौधारी जेको आहे त जस्ट इलेक्ट्रिक फील्ड आहे। उन खां पोइ जॾहिं उहा चार्ज मूव करे थी त उन में उन इलेक्ट्रिक फील्ड सां गॾोगॾु उन में मैग्नेटिक फील्ड बि जनरेट थिए थी। यानी जेको आहे त उन खां बाद में छा थो थिए त इलेक्ट्रिक फील्ड ऐं मैग्नेटिक फील्ड ॿई पाण में जेको आहे त जॾहिं मिलनि थियूं, कंबाइन थियनि थियूं, ऑसिलेट करनि थियूं, तॾहिं जेको आहे त छा थी थिए, उते बि असांजी जेको आहे त इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव ठही पवनि थियूं। तो उन खां बाद में प्यारा ॿारो नेक्स्ट जेको आहे त टर्म जे तरफ़ हलूं था, उन में चवे थो इट कैन नॉट कैरी एन इलेक्ट्रिक चार्ज। यानी जेका इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव आहे उहा चार्ज न खणंदी आहे। ठीकु आहे, उहा चार्ज कैरी न कंदी आहे, यानी चार्ज खे हिकु जॻह तां ॿी जॻह ते शिफ्ट नाहे कंदी, उनखे ट्रांसफर नाहे कंदी, सिर्फ़ु एनर्जी ट्रांसफर थींदी आहे। ज़हन में रखी छॾियो प्यारा ॿारो त इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव में एनर्जी ट्रांसफर थींदी आहे, मैटर ट्रांसफर नाहे थींदो।
हाणे जेका चार्ज आहे उहा प्रॉपर्टी आहे मैटर जी। 3 पॉइंट जी तरफ़ हलूं था प्यारा ॿारो। इन में चए थो इट कैन ट्रेवल थ्रू स्पेस एट द स्पीड ऑफ c इज इक्वल टू 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड। प्यारा ॿारो हिन में चए थो त इहा जेका वेव आहे यानी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव आहे इहा कंहिं बि स्पेस में जेको आहे त ट्रेवल करे सघे थी, कंहिं बि खिला में ट्रेवल करे सघे थी, या ईअं खणी चऊं त वैक्यूम में ट्रेवल करे सघे थी। जंहिं जॻह ते हवा मौजूदु न आहे उन जॻह तां हू गुज़री सघे थी, एनर्जी जेको आहे त ट्रांसफर करे सघे थी। अगरि जेकॾहिं असां मैकेनिकल वेव जी ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो त मैकेनिकल वेव जेका आहे उहा उन्हनि जॻहनि ताईं ट्रेवल करे सघे थी जंहिं जॻह ते उनखे मीडियम हुजे, यानी मीडियम जे थ्रू हू ट्रेवल करे सघे थी। पर इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव खे ट्रेवल करण जे लाइ उनखे मूव करण जे लाइ कंहिं बि मीडियम जी ज़रूरत न ई पवंदी। ठीकु आहे। जीअं मिसाल जे तौर ते असांखे जेका आहे रोशनी मिले थी सन खां, त हाणे सिज खां जेका असांखे रोशनी मिले थी, छा उन रोशनीअ खे कोई मीडियम जेको आहे त खणी अचे थो असां ताईं, या जेके राति जो असां चंड ॾिसूं था या राति जो जेके असां सितारा ॾिसूं था, छा उन्हनि सितारनि या उन चंड जी जेका रोशनी आहे उहो कोई मीडियम खणी थो अचे असां ताईं या असांजी धरतीअ ताईं? न, हीअ जेको आहे त स्पेस में आसानीअ सां जेको आहे त इहा जेका वेव आहे उहा ट्रेवल करे सघे थी। ठीकु आहे। त उन खां बाद में फोर्थ पॉइंट जी तरफ़ हलूं था प्यारा ॿारो। त फोर्थ पॉइंट में चवे थो इट ट्रेवल थ्रू अ मीडियम, यानी इहा जेको आहे त मीडियम जे थ्रू बि ट्रेवल करे थी। ऐं हाउ एवर इट इज़ स्लो डाउन वेन इट इज़ ट्रेवलिंग थ्रू अ डेंसर मीडियम लाइक वाटर आर ग्लास। चवे थो त हिन चवण जो मतिलबु इहो आहे प्यारा ॿारो त हिकु त हीअ जेका वेव आहे माना उहा मीडियम में बि ट्रेवल करे सघे थी, यानी हिकु त खिला में ट्रेवल कंदी यानी स्पेस में बि ट्रेवल करे सघे थी, उन सां गॾोगॾु हीअ मीडियम में बि ट्रेवल करे सघे थी। ठीकु आहे। उन खां बाद में हिते ॿी पॉइंट हिन मेंशन कई आहे त जॾहिं हीअ वेव जेका आहे उहा कंहिं बि जेको आहे त रेयर मीडियम खां डेंसर मीडियम जे तरफ़ ईंदी त उते उनजी जेका स्पीड आहे उहा स्लो थी वेंदी। मिसाल जे तौर ते जेकॾहिं लाइट जेका आहे उहा स्पेस मां अचे थी, स्पेस मां जॾहिं अची करे वाटर में इन थींदी त उनजी जेका स्पीड आहे उहा स्लो डाउन थींदी, या जेकॾहिं स्पेस मां अची करे कंहिं ट्रांसपेरेंट गिलास में इन थिए थी तॾहिं बि जेको आहे त उनजी जेका स्पीड आहे उहा स्लो डाउन थी वेंदी। ठीकु आहे प्यारा ॿारो। त अहिड़े नमूने सां जेकॾहिं हाणे असां वरी फिफ्थ पॉइंट जी तरफ़ हलंदासीं। फिफ्थ पॉइंट में चवे थो इट ओबेज द लॉ ऑफ रिफ्लेक्शन, रिफ्रैक्शन एंड डायफ्रैक्शन। त चए थो त इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जेका आहे उहा हिन टिनी लॉस खे जेको आहे त ओबे करे थी, फॉलो करे थी, यानी रिफ्लेक्शन जे लॉ खे ऐं रिफ्रैक्शन जे लॉ खे ऐं डायफ्रैक्शन जे लॉ खे। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो हीअ जेके लॉज आहिनि इहे असां जेको आहे त ईंदड़ चैप्टर में डिस्कस कंदासीं, जंहिंमें असां जेको चैप्टर आहे उहो आहे ऑप्टिक्स ते, यानी उन में असां जेके आहिनि त मिरर ऐं जेको आहे त लेंस जॾहिं पढ़ंदासीं त उन में इन्हनि टिनी लॉज जे बारे में इनशाला असां जेको आहे त प्रॉपर नमूने सां डिस्कस कंदासीं। उहे लॉज असांजा कहिड़ा आहिनि ऐं जेको आहे त उहे छा था चवनि। उन खां बाद में प्यारा ॿारो जेकॾहिं असां सिक्स यानी लास्ट पॉइंट जी तरफ़ हलूं, जेका असांजे बुक में मेंशन थियल आहे, उन में चए थो इट्स फ्रीक्वेंसीज़ डिपेंड ओनली ऑन द सोर्स दैट प्रोड्यूसिस द वेव, thus frequencies do not change when it travels from one medium to another like air to glass। तो प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं हिन स्टेटमेंट खे असां सम्झण जी कोशिशि कंदासीं त हिन स्टेटमेंट में चवे थो त जेके इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स आहिनि उन्हनि जी जेका फ्रीक्वेंसी आहे उहा सिर्फ़ु डिपेंड करे थी त उहे जेके इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स आहिनि उहे कंहिं सोर्स मां निकिरनि थियूं, उन्हनि जो जेको उहो मीडियम आहे उहो कहिड़े मीडियम मां हू निकिरनि थियूं। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां बल्ब हलायूं था त हाणे बल्ब मां जेका असांखे इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव निकिरंदी उन्हनि जी फ्रीक्वेंसी जेका आहे त चेंज हूंदी, या उन खां बाद में जेकॾहिं का सिज मां इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स असांखे मिलनि थियूं त उन्हनि जी जेका फ्रीक्वेंसी हूंदी उहा चेंज हूंदी, या जेकॾहिं असांखे हीटर मां जेके इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स मिलनि थियूं त उन हीटर जे वेव्स जी जेका फ्रीक्वेंसी हूंदी उहा चेंज हूंदी। ठीकु आहे। यानी त इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स जूं जेके फ्रीक्वेंसीज़ आहिनि उहे वेरी करनि थियूं सोर्स बाय सोर्स। ठीकु आहे। त हाणे जंहिं सोर्स मां जेका त उहे निकिरनि थियूं उन जे बेसिस ते उन्हनि जी जेका त फ्रीक्वेंसी हूंदी। उन खां बाद में जेको उन खां बाद में प्यारा ॿारो हेठीं पॉइंट में चवे थो त फ्रीक्वेंसी डू नॉट चेंज व्हेन इट ट्रेवल्स फ्रॉम वन मीडियम टू एनदर। चए थो त जॾहिं इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स आहिनि उहे जॾहिं जेको आहे त हिकु मीडियम खां ॿिए मीडियम में जेको आहे त ट्रेवल कंदियूं त उन्हनि जी जेका फ्रीक्वेंसी आहे
ठीकु आहे, उहा चेंज नाहे थींदी। उनजी जेका फ्रीक्वेंसी जेका आहे त उहा सेम रहंदी। यानी जेकॾहिं एयर खां गिलास जे तरफ़ असांजूं इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स अचनि थियूं, यानी स्पेस मां अची करे हिन गिलास में जेको आहे त दाख़िल थियनि थियूं, त उनजी स्पीड त स्लो डाउन थींदी। जीअं असां हिते जेको आहे त हिन फोर्थ पॉइंट में पढ़ियोसीं त उनजी जेका स्पीड आहे उहा स्लो डाउन थी सघे थी, पर जेको आहे त उनजी जेका फ्रीक्वेंसी आहे उहा चेंज न थींदी, उनजी उहा फ्रीक्वेंसी साॻी रहंदी। जेकॾहिं 1,00,000 हर्ट्ज़ जी फ्रीक्वेंसी सां हिकिड़ी वेव अचे थी त उन में ॿिए मीडियम में दाख़िल थियण सां बि उनजी फ्रीक्वेंसी जेका आहे त साॻी 1,00,000 हर्ट्ज़ जी रहंदी। ईअं न आहे त उनजी फ्रीक्वेंसी घटिजी वञे, हा, बल्कि उनजी जेको आहे त स्पीड थोरी घटिजी सघिजे थी। त अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो, उन खां बाद में हिकिड़ी एडिशनल पॉइंट मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हिते, जेका असांजे बुक में मेंशन न आहे, त इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स जेके आहिनि उहे असां आम ज़िंदगीअ में जेको आहे यूज़ करे सघूं था कंहिं बि जेको आहे त फेक शइ खे आइडेंटिफाई करण जे लाइ। त का शइ फेक त न आहे, त अहिड़े नमूने सां हाणे इन जो जेको हिकिड़ो बहितरीनु मिसाल आहे उहो आहे असांजी जेको आहे त करेंसी। हाणे अक्सर मार्केट में जॾहिं जेको आहे त असां को सामान वग़ैरह परचेस कंदा आहियूं या को वापारु कंदा आहियूं, त वापार जे दौरान असांखे कुझु फेक नोट यानी कूड़ा नोट असांखे लॻी वेंदा आहिनि। ठीकु आहे, पोइ जॾहिं असां जेको आहे त कंहिं डीलरनि वटि वेंदा आहियूं या उन्हनि खे ख़ासि करे असां जॾहिं बैंक्स में वेंदा आहियूं, त बैंक्स वटि या जेके असांजा वॾा वापारी हूंदा आहिनि उन्हनि वटि हिकिड़ी जेको आहे त अल्ट्रावायलेट जेको आहे त मशीन हूंदी आहे। ठीकु आहे, या उन्हनि खे वरी अल्ट्रावायलेट जेको आहे हिकिड़ी पेन हूंदी आहे, पोइ जंहिंसां छा कंदा आहिनि त उहा लाइट ॿारे करे पोइ हुन नोट जे मथां जेको आहे त हणंदा आहिनि। ठीकु आहे, पोइ छा थींदो आहे त उन सां हू चेक कंदा आहिनि त हीउ नोट जेको आहे फेक आहे या रियल आहे। ठीकु आहे, तो प्यारा ॿारो, मूंखे उमेदु आहे तव्हांखे हीउ लेक्चर जेको आहे त सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।